लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आहियां वञो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। अॼु सखर में असां मौजूदु आहियूं पंहिंजे हिकिड़े पुराणे दोस्त चाणका मेडिकल कॉलेज में असांखां 1 साल सीनियर हो ऐं सन्हड़ो सीपकड़ो ऐं मुख़्तलिफ़ अदबी फंक्शननि में लुॾंदो लमंदो उॾामंदो ऐं हर हंधि बहिरो वठंदो ऐं उतो थींदो 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 सखर में पोइ मुख़्तलिफ़ एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट खां थींदो नेठि सखर में अचे डिप्लोमा कई एनेस्थीज़िया में बेहोश कंदड़ जेको इल्मु आहे बेहोशी कंदड़ उन में डिप्लोमा कई। सो अॼुकल्ह मुख़्तलिफ़ मरीज़नि जे ऑपरेशन या सर्जरी खां अवल जेका बेहोशी थिए थी ऐं जेके हिन जे हिसे में बेहोशी में अचनि था उन्हनि खे बेहोश थो करे ऐं मुख़्तलिफ़ वॾा वाक़िया वॾियूं ॻाल्हियूं उन सां सलाड़ियल भोजन थियो। बेहोशी जो ख़ुदि जेको इल्मु आहे ऐं जंहिं डॉक्टर उहा बेहोशी पढ़ी हूंदी उन सां गॾु अहसासु इंसानी अहसासु ख़बर न आहे बेहोशी खां निकिरे न निकिरे, ख़बर न आहे हिन खे बेहोशी पूरी अचे न अचे, ख़बर न आहे चीर फाड़ दौरान मरीज़ ॻाल्हि त न करे सघे पर अंदर में उनखे जेको सूर थींदो हुजे प्रॉपर बेहोशी न थियण जे करे। इन क़िस्म जा कई किस्सा कई वाक़िया कई ॻाल्हियूं कई कहाणियूं। सो जनाब डॉक्टर मोहम्मद इस्माइल माको एनेस्थेटिस्ट मोहम्मद इस्माइल माको उन जूं कई कहाणियूं बि आहिनि। हिकिड़ो त उषा लतीफ़ जे खे परखणु थो चाहे पढ़णु थो चाहे सम्झणु थो चाहे। सो शाह लतीफ़ उन जो मौज़ू आहे। मूं अव्हांखे ॿुधाए छॾियो त बेहोशी उन जो मौज़ू आहे। टी ॻाल्हि हीअ आहे त डॉल्फिन हीअ जेका अंधी बुलहण मिले थी इंडस में सिंधु दरिया ते उन जे बारे में हिन जा पंहिंजा वीचार आहिनि ऐं मुख़्तलिफ़ आलमी तंज़ीमुनि सां हीअ वेही ऐं ख़बरूं करे थो उन्हनि सां कमकार करे थो। 7 किताब उन जे टारगेट ते आहिनि ऐं 2 किताब उन जा छपिजी विया आहिनि। सो अॼु असां वटि महिमान आहे। सो मूं तमीद उन जे तारीफ़ जी ॿधी छॾी आहे ऐं बाक़ी पटका त हू अञा अॻिते पाण पाईंदो। अचो त हुन सां ॻाल्हाए। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां टाइम ॾिनो ऐं अवां ज़ाहिर आहे इस्पतालूं ऐं मरीज़ छॾे ऐं मूंखे हीअ इंटरव्यू था ॾियो। मां सखर में आयो बि इन करे आहियां त कई दोस्त कराची नथा अचनि मसरूफ़ियतूं माण्हू रुधल आहे। सो सुठो थियो त पाण मिलियासीं। आउं चाहियां थो त शोबनि जे हिसाब सां अव्हां सां ॻाल्हाइजे। मूंखे हिकिड़ो मुख़्तसिर तफ़सील ॾियो चाणका मेडिकल कॉलेज जी ज़िंदगी ते। भाई बि जीअं त तव्हां ख़ुदि चाणका मेडिकल कॉलेज में पढ़िया आहियो ऐं सरगर्म उतां जा सियासी कारकुन आहियो ऐं चाणका में तव्हांजो हिकिड़ो इलाही मुस्बत किरदारु रहियो आहे। मुंहिंजो चाणका जी सियासत में त कोई एॾो कमु न हुयो पर जेके उते तफ़री सरगर्मियूं हुयूं डिबेट हुई स्पोर्ट्स हुयो उन खां पोइ कोई अदबी कमु हुयो उन में मां काफ़ी हिसो वरितो ऐं उनखे जेकॾहिं बयानु कजे त हिते त कलाक खपनि पर उन जे लाइ मूं उहो समूरियूं जेके मुंहिंजूं यादगिरियूं आहिनि चाणका जूं त चाणका जा शागिर्द कीअं हुया, चाणका में सियासी सरगर्मियूं कीअं हुयूं, छोकिरियूं कीअं हुयूं, चाणका जे छोकिरनि जा इश्क कीअं हुया, आउटडोर इश्क कीअं हुया, पढ़ाई उस्ताद उहो मूं हिकिड़ो किताबु लिखियो आहे चाणका ऐं मिलेनियम गर्ल जंहिंमें मूं उहा समूरा तफ़सील ॾिना ऐं उन किताब में मूं हिकिड़ो पोर्शन लिखियो आहे। उहो बेसिकली उन दौर में मुंहिंजी उमिरि 18, 19, 20 साल हुई। हिकिड़ी किताब जो त मरीज़ जो मुआइनो कीअं कजे। 2 साल पूरा थिया आहिनि त जीअं 3rd ईयर में मां आयो आहियां 20 साल ऐं कुझु महीननि में त मूं हिकिड़ो किताबु ट्रांसलेट कयो त मरीज़ खे कीअं जांचिजे उहो सिंधी में त मूं अलाह बचाए सां वटि खणी वियुसि त उनजो त ऑलरेडी असां सिंधी माण्हू अंग्रेज़ीअ में घटि आहियूं इंटरनेशनल कॉम्पिटिशन आहे। इहा ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे त असांजी पंहिंजी ॿोलीअ में किताबु हुजे
पर पोइ इनखे छपाइजे न। पर उन जा बि कुझु 5, 6, 7 चैप्टर रहिजी विया जेके मूं वटि महफ़ूज़ हुया, मूं छपे छॾियो त जीअं असांजो शागिर्द सम्झी सघे। ऐं असांजो शागिर्द जेको आहे उन दौर में जेके चांडका में वाक़िया थिया 1979 खां वठी 85 ताईं, ऐं उन में वॾो वाक़ियो इहो हुयो त उन दौर में भुटे साहिब खे फांसी ॾिनी, मोहतरमा बेनज़ीर आई, उनजी गाॾी खे खयो वियो। त जेके बि शागिर्दनि जूं सरगर्मियूं आहिनि चांडका में उन दौर में थियूं, उहे मूं तफ़सीलन मुफ़सिल तरीक़े सां लिखियूं आहिनि। उन में मूं हिकिड़ो कमु कयो आहे त मां उनखे इस्म आम में लिखियो आहे, ख़ासि में न लिखियो आहे। माना फ़र्दनि जी कारकर्दगी खे न कयो आहे त मूं लिखियो आहे त चांडका जो फलाणो छोकिरो न, चांडका जो हिकिड़ो छोकिरो, ओवरऑल इदारे जो उहो मख़सूस किरदारु। त चांडका जो उहो किताबु तव्हां वटि बि आहे ऐं हिते मार्केट में बि हूंदो, त उन में उहो सॼो तफ़सील आहे त चांडका कीअं हुई, चांडका जो। भला हिकिड़े मिंट में मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधायो त तव्हांजे ख़्याल में ओवरऑल इदारे तौरु चांडका मेडिकल कॉलेज पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे या आम रवाजी सरकारी कॉलेजनि वांगुरु रहियो आहे? तव्हांजो सुवालु इहो आहे त मां इहो इन ॻाल्हि खे बि ॾाढो नंढड़ो सम्झां थो त चांडका को फ़र्ज़ु पूरो कयो आहे। पर चांडका जेको असां वटि शागिर्दनि खे हिते मेडिकल में तालीम ॾिनी त कश्मीर खां वठी कराची ताईं, न फ़क़ति कश्मीर खां वठी कराची ताईं, पर इहे जेके आहिनि हवाई ताईं, ऑस्ट्रेलिया ताईं, अमरीका ताईं चांडका जा शागिर्द जेके आहिनि उहे तमामु बहितरीनु डॉक्टर आहिनि। स्पेशली सिंध जी जेका ॿाराड़ी जी जेका ख़ासि तौर ते तिब हुई, सिहत हुई, उहो जॾहिं हितां जा लोकल डॉक्टर पैदा थिया त उहे हिते ई रहिजी विया। त चांडका हिते हिकिड़ो सिहत जो वॾो इनकलाब आंदो आहे। हींअर त चांडका यूनिवर्सिटी आहे, असां त डॉक्टर थी वियासीं पर असांजा ॿार बि डॉक्टर थी विया आहिनि। त चांडका जो इन करे बि असांजी सिहत में ख़ासि तौर ते सिंध जी ॿाराड़ीअ जी सिहत में ऐं ॿाराड़ी खां बि उत्तर सिंध जी सिहत में चांडका जो एॾो वॾो किरदारु आहे जेको असां सदियुनि ताईं नथा लाहियूं। उन में हिकु त डॉक्टर पैदा थिया, हिकिड़ो मिडिल क्लास पैदा थियो, सिहत जी अवेयरनेस थी, ऐं उन खां पोइ वरी उन क्लास मां वरी हिकिड़ो ॿियो सिहत जो क्लास पैदा थियो। त चांडका जो जेको किरदारु आहे उहो आम ख़ासि न, पर हिकिड़ो इंतिहाई वॾो किरदारु आहे ख़ासि तौर ते हिन इलाइक़े जे, हिन खिते जे, हिन ॿाराड़ीअ जे सिहत में। अवां जेको सिहत जी ॻाल्हि था कयो या इदारनि जी ॻाल्हि था कयो या डॉक्टरनि जे पैदा थियण जी ॻाल्हि था कयो, त जेकॾहिं मां इन सवाल खे अञा नंढो कयां त तव्हां उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एडमिनिस्ट्रेटिव पोस्टुनि ते रहिया, त अवां सम्झो था त सिंध में हेल्थ या सिहत जे हवाले सां जेको कुझु सरकारी तौरु थिए पियो उहो बहितरु आहे, माना जिते जॾहिं तव्हां रहिया आहियो? ॻाल्हि इहा आहे त जीअं असां जंहिं हिते में रहूं था त मां हिकिड़ो टर्म यूज़ कयां थो त रूरल हेल्थ। रूरल हेल्थ माना ॿाराड़ी जी जेका सिहत उहा मुख़्तलिफ़ आहे। असांजी जेका अर्बन हेल्थ आहे जीअं कराची में उते JPMC बि आहे, डाउ मेडिकल कॉलेज बि आहे, प्राइवेट हॉस्पिटल बि आहियूं, त इन जी बिल्कुलु उबतड़ ॿाराड़ी जी सिहत आहे ऐं जिते इंस्टीट्यूशन जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। मां हिकिड़ी जीअं नंढी ॻाल्हि कयां पियो त असांजी सिंध गवर्नमेंट ॾाढो कमु करे थी पई ऐं उन कोशिशि बि कई आहे, पर हिते ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त डॉक्टर्स जेके मक़सदु आहे जेके तजुर्बेकार जेके माना स्किल डॉक्टर आहिनि, कंसल्टेंट डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जे लाइ अञा असांजी ॿाराड़ी में अहिड़े क़िस्म जो माहौल न आहे जो उहे ॾियनि। त हिकु त असां वटि इन तजुर्बेकार अमले जी खोट आहे, इदारा आहिनि, इंस्टीट्यूशन्स आहिनि। हाणे इन में हिकिड़ो नओं कामयाबु तजुर्बो कयो जीअं नदीम कमर साहिब जन NICVD खे उन्हनि SICVD कयो, त उन हिकिड़ो वॾो कमु कयो आहे पेन यूनिट। पर अञा बि तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त कराची में जेकॾहिं उते 36 या 37 पेन यूनिट आहिनि, त असां वटि जेके आहिनि हिते 10-12 आहिनि। मुंहिंजी उन दौर में साईं मूसा मेमण साहिब मां DHO जेकाबाद हुयुसि, त उन्हनि उते हिकिड़ो NICVD जो यूनिट खोलियो पियो, त मूं उन्हनि खे चयो साईं इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर असांजो जीअं गढ़ी गढ़ी खैरो आहे या असांजा जेके उन वक़्त जा परे जा इलाइक़ा आहिनि जेके बलूचिस्तान सां बि टच कनि था, त इन्हनि खे इन लेवल ताईं अचे, त उन में गवर्नमेंट कमु करे पई। उन में ॿियूं बि मुश्किलात थी आहिनि जेके ग्राउंड रियलिटीज़ असां चऊं था, त उतां जूं जेके मौरूदी हालतूं आहिनि, उतां जी जेको तइलीमी निज़ाम आहे, उतां जो जेको माण्हुनि जो निज़ाम आहे, उते इहे शयूं पहुचनि नथियूं, पर अञा इन जी तमामु घणी ज़रूरत आहे। हींअर जीअं असांजे साईं मोहतरम चीफ मिनिस्टर साहिबु चयो त हिकिड़ो SIUT जो यूनिट पंजाब में बि खुले थो, रावलपिंडी में, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं इहो असांजो कश्मीर में खुले, हिते छा आहे त इलाइक़ो तमामु घणो वसी आहे जंहिंमें इदारा आहिनि, पर बदकिस्मतीअ सां उहे इदारा इन लेवल जा न आहिनि त उन्हनि समूरनि माण्हुनि खे सिहत जूं ख़िदमतूं अंदा आहिनि। मां तव्हांखे मिसाल ॾियां थो त
कश्मीर खां वठी शिकारपुर ताईं ऐं ईअं ई कश्मीर खां वठी या जेको आहे सो मुरीसा खां वठी सखर ताईं 100 मील जो हाईवे जो इलाइक़ो आहे जिते 4-4 लख 5-5 10-10 लख ट्रांसपोर्ट, पर हिते को बि सुठो ट्रामा सेंटर कान्हे को। OGDCL वारनि बि कमु कयो पिए घोटकी में सखर में बि, पर हिते तमामु शदीद खोट आहे। इदारनि इंस्टीट्यूशन जो अचणु, गवर्नमेंट कमु करे पई, मां इहो नथो चवां, उन्हनि इक्विपमेंट्स बि रहनि, पर उहे इक्विपमेंट्स हलाईंदो केरु? उते जेकॾहिं इस्पतालूं त आहिनि उहे ॾाढियूं सुहिणियूं इस्पतालूं आहिनि, पर असांखे होटल न हॉस्पिटल्स खपनि। डॉक्टर अवां जेका ॻाल्हि था कयो होटल न पर हॉस्पिटल्स खपनि, त हिकिड़ी इन ख़ुदि इमारतुनि में बि असांखे डॉक्टर खपनि न, त उहे डॉक्टरनि जा वैल्यूज़ किथे विया, क़दुरु काॾे विया असांजा? तव्हां जेकॾहिं पोयां चांडका जी फस्ट बेच खां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त जेका फस्ट बेच उन दौर में तव्हांजी 80 जे ॾहाके में चांडका जा उहा फस्ट बेच अची वई 81-82 में, त उहे समूरा जो समूरो डॉक्टर ॿाराड़ी में रहिजी विया। कश्मीर में कश्मीर जा डॉक्टर रहिजी विया, दादू में दादू जा डॉक्टर रहिजी विया, घोटकी में घोटकी जा, उन्हनि ख़िदमतूं ॾिनियूं। हाणे छा आहे त मोरी जी हालतूं तब्दील थियनि थियूं पियूं, माण्हुनि जा वैल्यूज़ तब्दील थियनि था, सिहत जा वैल्यूज़ तब्दील थियनि था। सिहत ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकिड़ी आहे क्वालिटेटिव हेल्थ, ॿी आहे क्वांटिटेटिव हेल्थ। त तमामु घणनि माण्हुनि खे सिहत ॾिजे ऐं मयारी सिहत ॾिजे। हाणे असां वटि छा आहे त हींअर क्वालिटेटिव हेल्थ जेका आहे उनजो फिक़दान ज़रूरी आहे, मयारी सिहत जो फिक़दान ज़रूरी आहे, त स्किल माण्हू न आहिनि। बाक़ी जेका क्वांटिटेटिव हेल्थ आहे, जीअं PPH वारा कमु कनि था या सिहत जा ॿिया इदारा कमु कनि था। असांखे ख़बर पई थर में कई हंधनि ते माण्हू मोकिलियऊं, डॉक्टर मोकिलियऊं, डबल पघारूं ॾेई बि मोकिलियऊं, कई ॾूरान इलाइक़नि ॾे मोकिलियऊं। कोविड में ख़ुदि असां ॾिठो त बेमिसाल ड्यूटियूं ॾियण जे बावजूदि घणा डॉक्टर अहिड़ा हुआ जेके डॉक्टरी छॾे विया, नौकरियूं मतिलबु छॾे विया, ऐं उहे कराची ऐं हैदराबाद खां ॿाहिरि न निकिता। इहो रीज़न छा आहे? उन जो रीज़न ॿ हुया। हिकिड़ा त उहे माण्हू हुया जिन खे उन दौर में बेरोज़गारी ई रोज़गारु खपे पियो, पोइ उन्हनि वटि जेके ख़्वाब हुया मसइलनि अॻिते वधण जा। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियां थो त सखर में या लाड़काने में उन वक़्त में को पोस्ट ग्रेजुएशन जो रुझान कोन हुयो, छो त उते ट्रेनिंग फैसिलिटीज़ न हुयूं, जंहिंजे करे उहे डॉक्टर पोस्ट ग्रेजुएट न पिया थी सघनि। रीजनल सेंटर बि कोन हुया, त जेके पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर करणु चाहिनि पिया उहे जॾहिं कराचीअ विया त उतां जी जेका उन्हनि खे ज़िंदगी वधीक आसान लॻी। उते सिहत जूं सहूलियतूं, उते पढ़ाई जूं सहूलियतूं ॿारनि जूं, ज़ाहिर ॿाराड़ी में तव्हां पाण ॾिसो था त उते असां वटि अञा ताईं जेको माण्हुनि जी तइलीम जो मसइलो आहे, उन्हनि जे बिहेवियर्स जो मसइलो आहे, अमन अमान जो मसइलो आहे, त जेके माण्हू हिते रहिजी विया क्लिनिक्स खोलियूं ऐं उन में उन्हनि खे ज़ाहिर आहे जेके माण्हू कंसल्टेंट थिया त उन्हनि पैसा बि घणा कमाया, उन्हनि जी आम ज़िंदगी बि बहितर थी, त पोइ ॿियनि माण्हुनि खे बि जेको आहे सो इहो ख़्यालु थियो त भई असां बि एॾे वञूं। त इहा ॻाल्हि न आहे। त हींअर जेको असुलु ॿियो मसइलो आहे त जेको सिंध जी ॿाराड़ी में ख़ासि तौर ते उहो आहे मर्द डॉक्टरनि जी खोट। हींअर तव्हां ॾिसंदो त मेल डॉक्टर्स आहिनि कोन, जेके छोकिरियूं आहिनि उहे जेके आहिनि ख़ासि तौर ते उहे अहिड़नि माण्हुनि जूं आहिनि जेका पीर डॉक्टर आहिनि या उहे पैसे वारा आहिनि। हींअर खणी थियो आहे टेस्ट खां पोइ वरी हाणे ॿियो जेको प्राइवेट इदारा थिया उन जा जेके मेल डॉक्टर हुया उहे जॾहिं माना उन ते करोड़ करोड़ ख़र्चु कयो त उन्हनि वरी पैसो कमाइणु शुरू कयो। त असां वटि जेका हेल्थ पॉलिसी आहे उन में इहो ॾिसणु खपे त असां वटि जीअं मिसाल तौरु हिकिड़ी का मेल डॉक्टर्स जी का ॿी नई हिकिड़ी मेडिकल कॉलेज खुले जेका ख़ासि तौर ते जीअं हाणे लयारी में लयारी मेडिकल कॉलेज खुलियो त ईअं असांजी घोटकी मेडिकल कॉलेज खुली जेका मेल डॉक्टर्स जी हुजे, छो त हितां जी जेको कमु करण जूं हालतूं आहिनि उहे औरतुनि लाइ थोरियूं अञा वधीक डिफिकल्ट आहिनि। औरतुनि जी जेका लाइफ स्टाइल आहे, उनजी जेको बायोलॉजी आहे या उनजी जेका अज़दवा जी ज़िंदगी आहे, उन हवाले सां त मर्द काफ़ी जेको आहे फ्री आहे। इहा नई ॻाल्हि न आहे त मर्द खुटी आहिनि, उन जो न आहे त मर्द खुटी कोन विया आहिनि, मर्द डॉक्टर्स जेके आहिनि उहे घटि थिया आहिनि। छाजे करे त जॾहिं ही मेरिट सिस्टम थियो त तव्हां ॾिसंदो त 50% खां वधीक रेशियो जेको आहे छोकिरियुनि जी एडमिशन थिए थी। पर उहो छा थियो आहे, चीन ऐं जापान में जीअं चवनि था त जवान खुटी विया आहिनि ऐं तव्हां वरी हिकिड़ी नई ॻाल्हि कई आहे त मर्द खुटी विया आहिनि। मां मर्द खुटण जी नथो कयां, मर्द डॉक्टर जो कयां थो। डॉक्टर ते था ॻाल्हायूं, मर्द डॉक्टर ऐं औरतूं वधी वियूं। हा ॾिसो न, मर्द जी मां चवां थो त उनजी मोबिलिटी वधीक आहे, उनखे ॿिया जेके बिहेवियर्स आहिनि
उहे न आहिनि मर्द हिकिड़ो फ्री थी कमु करे सघे थो पियो, ॿाराड़ी में कमु करे सघे थो। ऐं हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त मां जैकबाद में DH हुयुसि त गढ़ी खैरो जेको आहे उहो जैकबाद खां तक़रीबन कोई 30-40 माइल परे हुयो। हाणे उते हिकु अधु लेडी डॉक्टर थी, उहे कीअं पूरा थियनि ऐं उन्हनि सां वरी जेके राहत जा मसइला, उन्हनि सां प्रैक्टिस जा मसइला पूरा कीअं कयो? हाणे उते छा आहे त मां त पूरा करे कोन पियो सघां, मां त गवर्नमेंट आहियां कोन, पर उते हिकु ॿी बहितर ॻाल्हि थी त जीअं PPH वारा हुया त उन्हनि जूं जेके मां त इहो नथो चवां त उहे डॉक्टर जे हवाले सां को ख़िदमतूं ॾेई सघनि पियूं, CMW जेके कम्यूनिटी मिडवाइफ जेके हुयूं उहे कमु कनि पियूं, त मूं उते हिकिड़ो कमु सुठो कयो। हाणे छा थींदो आहे त असां वटि डॉक्टर जे हवाले सां बि ख़ासि तौर ते असां वटि डिलीवरी जो वॾो मसइलो आहे, त चवंदा बाबा औरत जी डिलीवरी नथी थिए, सीज़र थिए थी, इहे माना जेके आहिनि बैटरियूं आहिनि जेके मिसाल भला इहे वैल्यूज़ में नथियूं अचनि ॻाल्हियूं। 7% इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे त 107 ॼणियूं सर्जरी जे वसीले ॿार ॼणा आहिनि ऐं 93 ॼणियूं जेके आहिनि नॉर्मल डिलीवरी सां थियनि। हिते त उबतो आहे। हाणे हिते ॿ मसइला आहिनि। हिकिड़ो इहो आहे त असां वटि जेको व्यम जी सूरत आहे, व्यम घर जंहिंखे चइजे थो, त उन में जेको व्यम जो या डिलीवरी जो जेको टाइम आहे उहो 22 खां 24 कलाक त नॉर्मल आहे। ठीकु। हाणे हिकु त तव्हां ॾिसंदो त जीअं यम घणो खपे, जंहिंखे असां हिकिड़ो चऊं था त लेबर रूम, उहो लेबर रूम ई न आहिनि, न उन्हनि में माना सिहत जो को अहिड़ो मसइलो आहे, हाइजीन जो मसइलो आहे, न उन में AC आहे। कटियां थो हिकिड़ी ॻाल्हि, ही डॉक्टरियाणी जो वधी वियूं आहिनि जेके छुरियूं खणी वेठियूं आहिनि। जेकॾहिं मां चवां त इहे ख़ुदि चाहिनि ई नथियूं त को लेबर रूम हुजे ऐं नॉर्मल डिलीवरी लाइ 8-8 10-10 कलाक वेहनि, ईअं थी सघे थो? इन जो हिकिड़ो कमु हुजे, तव्हां जेको असां लेबर रूम चवंदा, मां हिकिड़ो लफ़्ज़ चवां त इहे असां जेके माण्हू उहो लेबर ई नथा कयूं। लेबर में मुराद असां ओतिरी महिनत कोन था कयूं, महिनत नथा कयूं। ऐं इहे वैल्यूज़ में ॻाल्हि अची वई न। हाणे उन में असां जेको हथ मथे खणी पहिरें साल पहिरें सबक़ में हलफ़ कयोसीं, उन हलफ़ में इहो हो न त चंद सिकनि ख़ातिर हुन जे पेट में जेको ॿारु आहे उन जी ज़िंदगी सां न खेॾंदे, इहो सबक़ जो हिसो हो न। हाणे तव्हांजी ॻाल्हि सां चवंदा त असां वटि हिकिड़ो जीअं टेबू रवाज आहे, असां कंहिं हिकु अधु वाक़े खे असां उन खे कलेक्टिवली ॻाल्हि कयूं था। मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो, असां सिंध में ख़ासि तौर ते जेको ऑनर किलिंग आहे, कारणे वग़ैरह आहे औरत जे हवाले सां, त ॾाढे तव्हां इहो ॾिसो त जेतिरी असांजी सिंध में औरत महफ़ूज़ आहे, माना मां भाउ आहियां, पीउ आहियां ऐं पंहिंजी उन खे तहफ़ुज़ ॾियां थो, असां उनखे त ॻाल्हि कयूं था, असां 1-2% खे जेको आहे खणी था अचूं त भई असां वटि। हाणे डॉक्टरनि जे हवाले सां पुछा था त तव्हां हींअर बि ॾिसंदो त कंदकोट में, कश्मीर में गवर्नमेंट हॉस्पिटल में कमु करनि थियूं, त डॉक्टरनि जा वैल्यूज़ काॾे विया। हाणे असां इन ॻाल्हि ते अचूं था पिया, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त हिकु त डॉक्टर जो वैल्यू, लेकिन जेको चैन आहे, चैन में मुराद इहा आहे त उहा जेका औरत आहे जॾहिं उहा शादी करे अचे थी त सभ खां पहिरियों त उनखे इहा तालीम ई कान्हे त उहा जेकॾहिं हमल सां थिए थी त उन दौरान उनखे छा करिणो आहे, ग़िज़ा कीअं वठणी आहे। उन खां पोइ उनजे घर जूं औरतूं आहिनि, माना उन खां पोइ लोकल दायूं आहिनि, उन खां पोइ वरी जेके बक़ाया असांजूं हेल्थ माना मिडवाइफरीज़ आहिनि, उन सॼी चेन मां जॾहिं मरीज़ हॉस्पिटल में डॉक्टर वटि अचे थो त मां जेसि ताईं ॾिठो आहे त 50-60% उहे पेशेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें डिले करिणो ई न हूंदो आहे, सर्जरी नीडेड हूंदी आहे। उन खां पोइ पैसे जो बि डेफिनेटली हर माण्हू खे कमाइण जो शौक़ु थी पियो आहे। उन जो रीज़न इहो आहे त असां माण्हू अञा ताईं मटीरियल शयुनि ते अहमियत ॾियूं था, असां उहा स्पिरिचुअल जेका असांजी जेका जीअं तव्हां इहा ॻाल्हि अवली करी आहे न त असां हाणे पैसे जे पुठियां पइजी विया आहियूं। न उहो बि फैक्टर आहे, फैक्टर आहे, न मां त हाणे बि चवां थो, इन में त को ॻाल्हि न आहे त इहा को फैक्टर न आहे, पर ईअं न आहे। मां अहिड़नि डॉक्टर्स खे जेके तमामु माना नाज़ुक नफ़ी सुठनि ॻाल्हियूं, उहे वीचारियूं 24 कलाक सलाम थो कयां न, कमु करनि थियूं बुख ते, सलाम थो कयां। हाणे असुल छा आहे त इहो सॼो जेको ॻाल्हि आहे तव्हांजी, उहा अचे थी असांजी एडमिनिस्ट्रेशन ते। उहा जेकॾहिं असांजो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, असांजो सिविल अस्पताल जो MS, उहे इन्हनि शयुनि खे टेक्निकली वॉच करनि, तव्हांजी डेटा अचे त भई केतिरियूं डिलीवरीज़ थियूं, स्टेटिक्स अचणु खपे। हा, उहा असां वटि जेका आहे उनजो फिक़दार न आहे। पोइ उन में जेके माण्हू पंहिंजूं पाण तव्हां अहसास माण्हू ॻाल्हि मूं करे छॾी, शाह लतीफ़ ते तव्हां कमु था कयो, तक़रीरुनि में बि असां तव्हांखे ॿुधो, क्विज़ मुक़ाबला बि ॿुधा, तव्हांजा हर शइ असांखे हिकु हिकु शइ यादि बि आहे। ऐं अवां ज़हीन माण्हुनि मंझां रहिया, ऐं शाह लतीफ़ खे जंहिं नमूने पेश कजे उहो तव्हां करण जी कोशिशि कई।
शाह लतीफ़ असांजी अञा बि ज़रूरत आहे? हाणे हिकिड़ो सुवाल इहो आहे त असांजे माण्हू हिकिड़ी मां इहो चवंदुसि त लतीफ़ी फोबिया में बि आहे। अच्छा। मोज़रत सां चवां थो पियो, माना उनखे लतीफ़ खां हरू भर चिड़ थी पई आहे। चिड़ खां अलावा घणो वरी हसासत बि थी पई आहे। हा। हसासत। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां दावा कयूं था त शाह लतीफ़ दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। ठीकु थियो। ऐं असां हर जाइ ते इहा, पर असां जेकॾहिं गूगल में वञूं त उते असांखे शाह लतीफ़ दुनिया जे वॾनि शाइरनि में कोन मिलंदो, एशिया जे शाइरनि में बि कोन मिलंदो, बरे सगीर जे शाइरनि में बि कोन। असांजे चवण सां शाह लतीफ़ वॾो शाइर कोन थींदो। हाणे छा आहे त जेको तव्हांजो सुवालु आहे त छा शाह लतीफ़ खे पढ़ण जी ज़रूरत आहे? न न, छा शाह लतीफ़ अॼु जी अञा असांखे ज़रूरत आहे या हाणे ज़रूरतूं बदिलजी वियूं? न, शाह लतीफ़ असांजी तमामु घणी अहम ज़रूरत आहे, पर असां जेकॾहिं शाह लतीफ़ जे लाइ ॿ शयूं कयूं। हिकु त स्मार्ट लतीफ़, माना शाह लतीफ़ जी शाइरीअ जो ज़हीन पहलू, ऐं ॿियो अप्लाइड लतीफ़, त असां शाह लतीफ़ जी उन शाइरीअ खे पंहिंजी ज़िंदगीअ में लागू कीअं कयूं। मिसाल तौरु असांखे हिकिड़ो अख़लाक़ी सबक़ु ॾिठो शाह लतीफ़। बेसिकली छा आहे त शाह लतीफ़ खे पढ़ाइण लाइ असांखे अञा घरो वञिणो पवंदो। हींअर असां AI ते कमु कयूं था घणो, आर्टिफिशियल, पर मां चवां थो त इहो त असां ॾाढो जेका अहम शइ आहे उनखे विसारियूं था। अहम शइ आहे त असांजी नेचुरल इंटेलिजेंस, असांजी जेका फितरती ज़हानत आहे, असांजा जेके फ़ैसिला आहिनि, असांजो जेको हिकु क़िस्म में नफ़्सियात, मां उनखे चवां थो त असांजी पंहिंजी जेका डिजिटल वर्ल्ड आहे दिमाग़ जी, असांजो शऊर, लाशऊर, तहतुल शऊर, उन खां वधीक असांजी जेका डिजिटल सिस्टम आहे जंहिंमें असांजो ख़्यालु अचे थो, त शाह लतीफ़ जी जेका डिजिटल वर्ल्ड ताईं रसाई आहे ऐं असांजे जेका ज़हननि खे तब्दील कंदड़ ॻाल्हि आहे, उहा अञा बि ज़रूरत आहे, पर उन खे असांखे उन माना में पढ़णो पए थो। डॉक्टर साहिबु तव्हां अञा मूंखां बि एडवांस ॻाल्हि करे वरिती आहे, इन करे वरी मां हाणे टिप ॾेई अॻिते थो अचां। अवां आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, मसनूई ज़हानत जी ॻाल्हि कई आहे, इन में शाह लतीफ़ गुम न थी वेंदो तव्हांजे ख़्याल में? हाणे असुलु हिते असांखे इहा मसनूई ज़हानत जेका ॻाल्हि आहे इहा हाणे जी न आहे। छा आहे त जॾहिं असांजे हिन मग़रिबी दुनिया खे इहा ख़बर पई त असांजो दिमाग़ कीअं थो कमु करे, रिवॉर्ड सिस्टम कीअं आहे, त उन्हनि चॉकलेट ठाही त डोपामीन रिलीज़ करे थी, उन्हनि असांजा जेके आहिनि फास्ट फूड ठाहिया त इहे असांजा जेके सेरोटिनिन रिलीज़ करे थी, उन्हनि जेके बक़ाया जेके ऑक्सीजन, हाणे त असां वञी 50 केमिकल्स जी असां उन, लेकिन छा आहे त ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी असांजी डिजिटल वर्ड आहे, हिकिड़ी असांजी केमिकल वर्ड आहे। असांजो जेका मसनूई ज़हानत आहे उहा फ़क़ति डिजिटल वर्ड आहे, उहा असांजी डेटा बेस आहे, ऐं असांजी जेका नेचुरल ज़हानत आहे उहा डिजिटल बायो केमिकल वर्ड आहे, इलेक्ट्रॉनिक वर्ड बि आहे। त उन में असांजा जेके आहिनि से तंती निज़ाम कर, हाणे मिसाल तौरु शाह साहिब जो हिकिड़ो असां बैत पढ़ूं था पिया, त उहो असांजो उहो बैत जेको आहे उहो असांजी ज़हानत खे कीअं थो छेड़े पियो ऐं असांजी उहा इंटेलेक्चुअल लेवल खे कीअं थो वधी करे। तव्हां त पाण समझदार माण्हू आहे, असां वटि इहो आहे त असांजो ख़्यालु कीअं तख़लीक़ थिए थो। ख़्यालु जेको आहे 1 मिली सेकेंड में थिए थो, 1 मिली सेकेंड में मुराद आहे त 1 सेकेंड जे हज़ारे हिसे में असांजो ख़्यालु तख़लीक़ थी थो वञे। उन खां पोइ असांजो जेको सॼो असांजी ईअं खणी सघूं त जेनेटिक्स, असांजो जेको समूरो इन्वायरमेंट, हेरिडिटी, उहे जेके बि असांजा स्क्रिप्ट हुन में असांजे दिमाग़ में लिखियलु आहिनि, ऐं असांजो जॾहिं ख़्यालु को अचे थो या असांखे को रिफ्लेक्स अचे थो, असां उन ते जेको रद्द अमल ॾियूं था उहो ॾाढो तकिड़ो आहे। उहो छा आहे त असांजो जेको कॉन्शियस आहे ऐं असांजो जेको प्री कॉन्शियस लिखियलु आहे, उहो सुवाल जवाब ठाहियूं बीठो आहे, ऐं असां कंहिं ॻाल्हि सोचण खां अलावा ई हिकिड़ो रद्द अमल ॾियूं था। इन खे असां रद्द अमल छो ॾींदा आहियूं? उन जो उहो सॼो जजमेंट न आहे न, इहो सॼो नेचुरल आहे। तव्हांखे जीअं तव्हांजो हे एल्गोरिथम आर्टिफिशियल इंटेलिजेंस में आहे, तव्हांजो नेचुरल एल्गोरिथम आहे, उहो तव्हांखे उहो ठाहे जवाबु ॾिए थो। मिसाल तौरु तव्हां ॾिसो था त हिकिड़ो नांग आहे वञे थो, त उन नांग सां गॾु जेको असां वटि एल्गोरिथम आहे त बाबा नांग खाईंदो इहो करे, उहो असां उनखे वञण बि था ॾियूं, पर असां लट खणी उन सां विढ़ूं था। इहे जेके डिसीशन्स आहिनि इनखे 10 सेकेंड ताईं खणी वञिणो पवंदो। असां सिंधी माण्हुनि खे ख़ासि तौर ते, मिसाल तौरु हिकिड़ो ट्रैफ़िक जो सिपाही आहे, उन सां असांजो हिकिड़ो छोकिरो मिले थो, उनखे रोके थो त सिपाही बि उन खां पुछे थो कागज़ छा आहिनि, त उहो उनखे चए थो साईं कागज़ जेका आहिनि बाबे जे घर पिया आहिनि, ईअं उहो उनखे चंबो वाहे थो। त असांखे इहो जेको दिमाग़ जो जेको नेचुरल इंटेलिजेंस जो जेको सिस्टम आहे, इन खे फ़ाल करिणो आहे त असांजा जेके फ़ैसिला आहिनि उहे तुर्त न अचनि, असांजा रद्द अमल तुर्त न अचनि। तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, उहो बि कंहिंसां विड़ी थो पए। मां चवां थो त 10 सेकेंड एटलीस्ट।
10 सेकंडनि खां पोइ तव्हां सोचे उनखे हिकिड़ो जवाबु ॾियो। माना जीअं पैगंबर सलम चयो त फ़ैसिलो तकड़ में न कयो, बिल्कुलु सही आहे, जज़्बाती थी न कयो, हुनजा साइंटिफिक रीज़न साइंटिफिक रीज़न बिल्कुलु आहिनि। हाणे अचूं था त शाह लतीफ़ अॼु जो नौजवान अदीब जेको आहे न उनखे तव्हां सलाह ॿुधायो त शाह लतीफ़ खे कीअं करे पढ़े, उहो छा आहे? अच्छा, हा, हकीम आहे, हाज़िक़ आहे, मरीज़ आहे छा? तव्हांजो सुवाल, पर इन में मां थोरो तव्हांखे अञा तफ़सीलन, तव्हां चैट GPT में हलिया वञो। ऐं चैट GPT जेका असां सिंधियुनि खे जवाबु ॾिठी उहो 2 मूडनि ते ॾिठी। हिकिड़ो मूड आहे त पोइटिक मूड, तव्हां जंहिं महिल वेंदो त तव्हांखे चवंदी मां तव्हांखे शाइरी में ठाहे ॾियां। ऐं ॿियो असांजो एप्रिसिएशन मूड, असांखे चवंदी त तूं ॾाढो क़ाबिल माण्हू आहे। शाह लतीफ़ वटि जेका शइ आहे उहा 2 शयूं आहिनि, हिकिड़ो त फ़िक्र ऐं उन फ़िक्र ते सोच। तव्हां रिप पढ़ी ॾिसो त गूंदर कयो गरक माउ मुंहिंजी जिंदड़ो ॾुखो या न मरक मथे सगर पंधड़ा, या पल पल में पलियांसि पल न रहे पिरीअ रीअ जीअं जोरी अखों जलियांसि जुजी तीअं जोरी पए। त असां वटि जेको शाह जो कलाम आहे, हाणे बेसिकली छा त शाह जे कलाम सां थोरी हिकिड़ी असां माण्हुनि शाह जा 600-700 बैत जेके पढ़ूं था आम, माना उनखे महफ़िलुनि में पढ़ूं था, मौक़नि में बि पढ़ूं था पिया। हाणे असां मिसाल तौरु हिकिड़ो असां आम कामन बैत पढ़ूं था त कूड़ो तूं कुफ़र सी काफ़र में कोठा हिंदू ॼणो थो न। हाणे असुल बेसिकली आहे त अञा तिलक तनी खे लाइ 3 लाइन पिया, असां त पहिरियों त शाह जी हिकिड़ी लाइन पढ़ूं था, 2 लाइनूं पियूं पढ़ूं ई कोन था। हाणे जहिड़ियूं पाइण जी ते तव्हां वञो त जॾहिं 14 सालनि जो हिंदू जो जेको ब्राह्मण ॿार आहे उनखे पाइजे थो त उनजे मथां हिकिड़ियूं स्पिरिचुअल रिलीजियस ऐं मॉरल कहिड़ियूं जेके आहिनि ज़िमेदारियूं अचनि थियूं। ऐं तिलक तनी खे लाइ त हिंदुनि में बि चवंदा आहिनि त बाबा भॻवानु 3 अख वारो, त तव्हांखे 3rd विजन हुजे। शाह लतीफ़ जो जेको सॼो कमु आहे उहो इंसानी ज़हानत ते आहे। जेकॾहिं असां शाह खे जेतिरो पढ़ंदा वेंदासीं त असां ज़हीन थींदासीं, पर असां शाह खे फ़क़ति जेको आहे सो फेसबुक जी पोस्ट लाइ कयूं ऐं असां शाह खे कंहिं जलसे में माण्हुनि खे गरमाइण लाइ कयूं न, शाह खे एक्सप्लेन करण जी ज़रूरत आहे। अञा अॻिते माना तमामु घणो शाह में तव्हांजे ख़्याल में उन सिलसिले में कमु थिए थो? कमु कयूं पिया, तव्हां त कयो था, ॿिया कमु करनि था न? तव्हांजी का नेटवर्किंग आहे जंहिंमें तव्हांखे लॻे त अलिफ बे ते से ही 4 ॼणा जेके आहिनि उहे मां ख़ासि तौर ते पंहिंजी ज़ाती नंढड़ी ॻाल्हि कयां थो त जेके बि शाह जा पारखू आहिनि उहो असां पंहिंजा ख़्याल उन ताईं, हाणे त वर्ड जो जेको डिजिटल वर्ड जी सहूलियत आहे व्हाट्सअप आहे उन ते पहुचायूं अथा। 1 2 3 4 पारखू कहिड़ा ॾींदे? शाह जे नंबर नथो कयां, पर नाला। हिकु त शाह खे जज़्बाती तौर ते पेश करिणो। तव्हां जनाब मां नाला न मोहम्मद इस्माइल माका साहिबु जेका ॻाल्हि तव्हां खां पुछां थो उहा मूंखे ॿुधायो। मूं जेकॾहिं शाह जी सुठी इंटरप्रिटेशन का ॿुधी आहे त 2 माण्हू आहिनि जंहिंखां, हिकु साईं जेम सैयद ऐं ॿियो साईं पलीजो साहिबु, माना 2 सियासी माण्हू। उन्हनि शाह खे रीडिस्कर कयो आहे। अच्छा, उन्हनि शाह जी जेको शाइरी जे अंदरि में जेके गुज आहिनि उन्हनि खे रीडिस्कर कयो आहे। ईअं साईं हयात लतीफ़ पलीजो बि करे थो, पर उन में थोरी जेका आहे मां ॾिठी आहे त उहा हिकिड़ी सियासी गरमाइप आहे, मतिलबु माण्हुनि खे शाह थो लॻे। हा, बाक़ी शाह जो जेको फ़िक्र आहे उहो फ़िक्र अञा बि असांजे उनजे बेसिकली शाह जो टेक्स्ट आहे जेको उनखे पढ़े थो उन में उहा सभु शइ वाज़े थी वञे त भई शाह चवे छा थो पियो। ऐं हेॾा सारा 30 सुर आहिनि। शाह खे नए नमूने सां साइंसी अंदाज़ में पढ़ण जी ज़रूरत आहे। पोइ तव्हां उन सिलसिले में कमु कयो था? मां कमु कयां थो, बिल्कुलु। ठीकु आहे। हाणे तव्हां खां मां हिकिड़ो सुवालु ॿियो थो त सखर शहर में अवां मेडिकल स्टूडेंट, मेडिकल जो डॉक्टर ऐं हेल्थ जा इदारा, उन्हनि हिकिड़ी तरक़ी कई आहे। तमामु घणा इदारा आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, SIUT बि आहे त NICVD बि आहे, सिविल इस्पताल बि आहे, बेपनाह प्राइवेट इस्पतालूं बि आहिनि, प्राइवेट मर्कज़ बि आहिनि। मूंखे अवल हिकिड़ो सुवालु हीअ आहे त सॼे इन सखर में हेल्थ जो जेको इहो सॼो माहौल आहे उन ते तव्हांजो तबसरो छा आहे? हिकिड़ो त सुठी जेका ॻाल्हि इहा आहे त इदारा खुलिया आहिनि, ऐं ॿी जेका सुठी ॻाल्हि आहे त उहे जेके स्किल माण्हू आहिनि उहे बि आया। हाणे उहे इदारा उन लेवल ते परफॉर्म करनि था या जेका ज़रूरतूं माण्हुनि जूं आहिनि उहे ॾियनि था। मां अञा बि बदकिस्मतीअ सां चवां थो त सखर में छा पर पाकिस्तान में
को अहिड़ो इदारो न आहे जिते माण्हू पैसा त हर को ॾिए थो, प्राइवेट में बि ॾिए थो, पर इन सेंस सां वञे त मां वेंदुसि ऐं मुंहिंजो कमु जेको आहे ईमानदारी सां थींदो, इहो फ़िक़दानु ज़रूरु आहे। पोइ उन में इहो न आहे त की वॾा डॉक्टर्स करनि था। हाणे तव्हांजो हिकिड़ो डिस्पेंसर आहे, उहो बि जेकॾहिं मरीज़ खे ग़लति सुई हाणे त मरीज़ खे हा उनखे चेंज करिणो पवंदो अकॉर्डिंग टू प्रोटोकॉल। केरु कंदो? असां ई कंदासीं। किथां शुरू कंदासीं? उन में ॿ शयूं आहिनि, हिकु त जर्मनी में चवंदा आहिनि त ॾाकण जी सफ़ाई मथां खां सियाणा कंदा आहिनि, हेठां खां अयाणा कंदा आहिनि। हाणे जेका सफ़ाई आहे न उहा ॿिनि खे सभ खां पहिरियों असां वटि ॿी हिकिड़ो सुवालु आहे त भई गवर्नेंस जो फेल्यूअर आहे, गवर्नमेंट कमु नथी करे पई, त उन तव्हां वटि मुतबादिल छा आहे? बेसिकली छा आहे त हिकिड़ी माइक्रो लेवल ते कमु आहे, जीअं माना गवर्नमेंट हिकिड़ो ऑर्डर पास करे सॼो त ठीकु आहे थी वियो, ॿियो माइक्रो लेवल ते कमु आहे, मक़सदु नंढे त फ़र्द जेको आहे असांजो उहो समाज जो बुनियादी एको आहे। जेकॾहिं उहो फ़र्द मसइलनि मां डॉक्टर आहियां, मां इहो महसूसु कयां त भई मूंखे हीउ कमु ईमानदारी सां करिणो आहे, या जेको मां उजरत वठां थो उहो कमु ईमानदारी सां कयां थो, त इहो आहे त असांखे फ़र्दनि खे शमूलियत असांजी न आहे। असां जेसिताईं शामिलु न थींदा असां इहो छो नथा इन्वॉल्व थियूं? उनजो मां जांच छो नथो कयां त डॉक्टर मोहम्मद इस्माइल माको साहब टाइम ते अचे, टाइम ते वञे, कमु पूरो करे, इहो छो नथो सोचां? हाणे उनजो रीज़न इहो आहे त असां वटि सियासी ज़ाती ऐं उनखां पोइ इंतिज़ामी मसइला आहिनि। न उहे मसइला छो थिया आहिनि? डे बाय डे त घटिजणु खपनि हा न। सियासी तौरु सियासत बहितर थियणु खपे हा, इंतिज़ामी तौरु इंतिज़ामी अहलियत वधे हा, ज़ाती तौर ते माण्हू खे बुलंद किरदारु थियणु खपे हा। उहो सदन खां मां जवाबु ॿुधां थो, ऐं उहो असांजा त इज्तिमाही ऐं इनफ़रादी मुफ़ाद, हिते बि उहा ई ॻाल्हि आहे त असां इज्तिमाही लेवल ते जेकॾहिं कंहिं मुफ़ाद खे माना घणनि माण्हुनि लाइ असां चऊं त हीउ मूंखे फ़ाइदो ॾिए थो, मां छॾियां त 10 माण्हुनि खे कमु ईंदो, इहा सोच असांखे अञा न आहे, इज्तिमाही न आहे। असां अञा इनफ़रादी इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिब खां पुछां त असां हाणे समाजी तौर ते हर को सवड़ पाण ॾांहुं सोरण वारे अमल में वधी न विया आहियूं। उनजो रीज़न इहो आहे त रीज़न खे छॾियो, अवल ॿुधायो त हा या न। बिल्कुलु वधियाऊं, पर उनजो सबबु छा आहे त असां साइंस जा माण्हू असां त चवंदासीं कंहिंजो सबबु छा आहे, भई ईअं छो थो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको लाइफ स्टाइल आहे असां ज़िंदगी में, हाणे अॻ में इहो हुयो त असांजी जेका औरत ई नलके तां पाणी भरणु वेंदी उनखे बि तकलीफ़ थींदी, हाणे उहो पाणी तव्हांखे अची घर में मिले थो, त जेकी सहूलियतूं थी वञनि ऐं उन सहूलियतुनि जे लाइ वरी तव्हांखे को पे करिणो पए थो, त जेकॾहिं ज़िंदगीअ खे सहूलियतुनि में असां वठूं था पिया ज़िंदगी गुज़ारण जे मतिलबु उन जी हिकिड़ी पेमेंट आहे, ऐं उहा पेमेंट असांखे किथां न किथां करणी पवंदी। ऐं मां अञा बि चवां थो त सिंधी माण्हू मजमूई तौर ते एॾा ख़ुशहाल न आहिनि, जंहिंजे करे हू ज़ाती मुफ़ादनि खे तरजीह ॾियनि था, ऐं हू चवनि था त भई इहे 1000 रुपया त इहो मूंखे अचे, इहो 100 माण्हुनि में विराइजे न। इन शइ जी असां वटि हिकिड़ी सोच पैदा थी आहे, ऐं इहा असांखे ख़तमु करणी पवंदी। हिकिड़ो हेल्थ जे बारे में आख़िरी सुवाल थो पुछां, ही प्राइवेट इदारा जो वधिया आहिनि त इहा साबिती न आहे त सरकारी इदारा नाअहल साबित थिया आहिनि? सरकारी इदारा मां इहो कॾहिं बि न चवंदुसि त नाअहल थिया आहिनि, छो त तव्हांजा जेकी बि कंसल्टेंट डॉक्टर्स आहिनि समूरा, माना तव्हां इहे ॾिसो त हिकु टीचिंग अस्पताल में 8 सर्जन आहिनि कंसल्टेंट्स, ऐं पीडियाट्रिक सर्जन्स आहिनि, सभु शोबे जा सर्जन आहिनि, जंहिंजूं गवर्नमेंट अस्पताल में जेके उते उन जूं ख़िदमतूं फ्री आहिनि, ऐं ॿाहिरि उहे 50,000। हाणे ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खां कमु कीअं थो वञे, कमु करण लाइ बि रियाज़ी आहिनि, उन्हनि खां कमु मिसाल तौरु हिकिड़ो सर्जन वेंदो ऑपरेशन थिएटर करणु त बिजली बंदि हूंदी, बिजली जेकॾहिं न आहे त वरी पेट्रोल न हूंदो, पेट्रोल न हूंदो त सोलर न हूंदो, त कमु करण जूं हालतूं जेके आहिनि गवर्नमेंट अस्पतालुनि में इहे न आहे त कमु कनि था 24 कलाक कमु कनि था, लेडी डॉक्टर्स, PG स्टूडेंट्स, उहे फतकी वीचारा साणा थी बुख में बि कमु कनि था, पर उन्हनि खे उन कमु करण जूं जेके मौज़ून हालतूं आहिनि उहे कोन्हनि खे। जेकॾहिं असां उन्हनि हालतुनि खे बहितर बनायूं, उन में सभ खां पहिरियों आहे त अकाउंटेबिलिटी। मिसाल तौरु भई मुंहिंजो जेकॾहिं ड्यूटी आहे 8 बजे, मां 8 बजे अचां, 1 बजे ताईं कमु करे वञा, 5 कलाकनि में बि कमु, मां ईंदुमि 11 बजे, वेंदुमि 12 बजे, कलाक में मां छा थो करे सघां। त अकाउंटेबिलिटी ऐं असां जूं कमु करण जे लाइ हालतूं सुठियूं पैदा कजनि ऐं रिस्पेक्ट पैदा कजे। डॉक्टर साहिबु, इन सवाल खे अञा मां हीअं कयां त गुज़िरियल 70 सालनि में हेल्थ जे शोबे में
एडमिनिस्ट्रेटिवली पघार जे हिसाब सां डॉक्टरनि जी एंट्री जे हिसाब सां त वाधारा थिया आहिनि न। इहे बीमारियूं छो वधियूं आहिनि, उहे बि घटिजनि हा न। हाणे अचो था इहा हिकिड़ो त सभ खां पहिरियों असांखे हेठां खां कमु करिणो पवंदो, प्राइमरी लेवल खां कमु करिणो पवंदो, त असांखे ॼाण त मिले त सिहत आहे छा। ठीकु आहे। ऐं असांखे उहो सिहत जा जेके बुनियादी उसूल आहिनि, हाणे असां ई आहियूं, असांजी हिकिड़ी तरबियत हूंदी, घर वारा चवंदा बाबा ॿाहिरि जी शइ न खाइजो, तव्हांखे बीमार थी पवंदो। हाणे उन्हनि खे इहो ख़बर त कोन्हे त उन में को बैक्टीरिया आहिनि छा आहिनि या करे थो। सभ खां पहिरियों असांखे सिहत जी तालीम ते घणो ज़ोर आहे। सभ खां वधीक नुक़सानु असां पंहिंजो पाण खे ॾियूं था। मिसाल तौरु मूंखे का शइ न आहे खाइणी या का शइ मूंखे उन खां एहतियात करणा, मां उहा ई कंदुमि। त असांखे बुनियादी प्राइमरी लेवल खां वठी हेल्थ एजुकेशन खे कमु करिणो पवंदो, पोइ असां वञी हिननि बीमारियूं। हाणे तव्हां त चओ था हेपेटाइटिस B, C, पर हाणे जेकॾहिं उहे डिस्पोजेबल सिरिंज सां ई न थींदो त हिक मां 1000 माण्हुनि खे थींदो। हिन जो मतिलबु आहे त प्रिवेंशन ते वधीक ख़्यालु बिल्कुलु करणु करणु खपे। उन खां सवाइ बीमारियूं न घटिबी, ॼाण पाणी बहितर हुजे, प्रिवेंशन जे लाइ जागरता वधे, अवेयरनेस, ॼाण जेका चओ था, हा उहा आम माण्हू खे बि हुजणु खपे। बिल्कुलु हुजणु खपे, त पोइ बीमारियूं घटिबी। बिल्कुलु घटिबी। ठीकु आहे। तव्हां ही डॉल्फिन जे पासे कीअं वियो? डॉल्फिन जे पासे मां ईअं वियुसि त बेसिकली हिकिड़े ॾींहुं मूं अख़बार में पढ़ियो त डॉल्फिन जेका आहे उनखे रेस्क्यू करनि था, या उनजो हिकिड़ो जज़्बाती क़िस्म जो लेख आहे। त मां बीइंग अ डॉक्टर हुउसि, त मूं वटि जॾहिं मूं उनखे थोरो पढ़ियो त डॉल्फिन आहे छा, उनजी फिज़ियोलॉजी छा आहे, या उनजी इन्वायरमेंट छा आहे, बायोडाइवर्सिटी छा आहे, त मूंखे इलाही शयूं उन जूं सम्झ में अची वियूं। सम्झ में पहिरीं ॻाल्हि इहा अचे त मूं इहो सोचणु शुरू कयो त भई डॉल्फिन में जेके आहे उन में रीनल स्टोन नथा थियनि न, त उन जा जेके किडनी जा नेफ्रान उहे कीअं आहिनि, असांखे उहा सोचणु खपे। उन खां पोइ मूं इहो सोचियो खपे त जीअं डॉल्फिन जो सोनार सिस्टम आहे, त असां इन सोनार खे मक़सदु आहे आवाज़ सां जीअं डॉल्फिन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थी, त असां जेके नाबिन माण्हू आहिनि उन्हनि में इहो सिस्टम कयूं था। मूं वटि इहो ख़्यालु पैदा थियो। पोइ मां इहो ॾिठो त इन एनिमल्स सां जेको असां वटि रहे थो उन जी बायोडाइवर्सिटी छा आहे, उनखे कहिड़े क़िस्म जी इन्वायरमेंट मिले थी। पोइ मां उन्हनि जी जेके WWF वारा आहिनि, या असां वटि जीअं हिते वाइल्ड लाइफ जा आहिनि, त उन्हनि जी मूं डायरेक्टर सां मिलियुसि। हुननि खे चयो त मूंखे शामिलु कयो त मां इहो ॾिसां त तव्हां डॉल्फिन खे रेस्क्यू कीअं था कयो। त हुननि हिकिड़ी डॉल्फिन रेस्क्यू कई। रेस्क्यू अबुल वाह मां कई, उहा उन्हनि खे विधी ऐं उनखे उहो पाणी अबुल वाह ॾे बि वई, उहा वई जॾहिं पाणी घटिजी थो वञे वधियो त पोइ ॾे वई। हा, त इहो फस्ट एक्सपीरियंस आहे। त उहा जीअं हुननि ॿाहिरि कढी त उहा मरी वई। ओहो, रस्ते में मरी वई। उनखे खणी आयासीं त मूं डॉक्टर हुयो, त मूं उन्हनि खे चयो त तव्हां वटि डाइसेक्शन बॉक्स आहे, त उन जो आहे, पर उहा यूज़ न पई थिए। मां उनखे खोले ॾिठो त मूंखे उन में जीअं उनजा लंग्स नज़र आया, उनजी हार्ट नज़र आई, या उनजो जेको ट्रेकिया नज़र आयो, त मूं चयो त यार हिनखे त ॿिए तरीक़े सां रेस्क्यू करे सघिजे थो। ऐं हिनखे असां माना ऑक्सीजन जेका आहे उहा घटि हूंदी, जंहिंजे करे हिनजी हार्ट भई असां हिनखे ऑक्सीजन ॾेई सघूं था उनजो। पोइ मूंखे इंट्रस्ट त मूं हुनजी सॼी एनाटमी पढ़ी, ऐं जेको कमु थियलु डॉल्फिन ते हिकिड़ो स्वीडिश साइंसदान हो स्विट्ज़रलैंड जो, उन जेको आहे सो कमु कयो, उनजो बुक हुयो। उन खां पोइ मां हलियुमि माना उन्हनि सां गॾु। त मूंखे इहो लॻो त डॉल्फिन जीअं असां आहियूं सर्वाइवल जी जंग विढ़ूं था, उहा पंहिंजी जंग पाण विढ़े थी। डॉल्फिन लाइ मौत जा 2 सबब हुजनि था। हिकिड़ो त भई नेटिंग, चओ था त उहा अची फांसी थी वञे, ॼार में फांसी थी। ॿियो हुनजी जेको आहे चवनि था त असां दरिया सिंध में माना ख़राबु पाणी विझूं था पिया, पॉल्यूशन जेका आहे इंडस्ट्रियल। त मूं ॾिठो त जेका डॉल्फिन जो जेको हिन वक़्तु जेका वॾे में वॾी आबादी आहे, उहा आहे गुड खां सखर पैराइज़ जी। ऐं जेका हू उनजी सर्वे करनि था पिया, ज़ाहिर सर्वे असां खां त घणी आहे, जेके स्टेटिक्स अचनि त उहे कोई 2000 जे लॻभॻि आहिनि। ॿियो उनजी एज आहे, भई उहा एज जेका आहे डॉल्फिन जेका 35 इयर्स ताईं अचे थी। आख़िर उहो फिज़ियोलॉजिकल एज में मरे बि अथी, त उहे मरंदड़नि खे बि ॾेखारनि था त डॉल्फिन मरी वई, पर उन जेको उहो नथो थिए। त मूं इहा कोशिशि कई त सखर में हिकिड़ी साइंटिफिक सोसाइटी ठाहिजे, जंहिंमें एनाटॉमी डिपार्टमेंट खे बि शामिलु कजे, ऐं माना उनजी MRI खे बि शामिलु करे त मरे। पर मुंहिंजी कैपेसिटी खां इहा वधीक कमु हुयो। मां हिकिड़ो ख़्यालु ॾियां पियो त मुंहिंजी इहा आहे त इनखे साइंटिफिक बुनियादनि ते, मिसाल तौरु हिकिड़ो वॾो को सेमिनार कराइजे असांखे सखर में, होटल्स आहिनि डॉल्फिन ते, उनजी अवेयरनेस ते। ऐं असांजा जेके डोनर एजेंसीज़ आहिनि, या जीअं WWF वारा आहिनि, त उहे अची करे इनखे साइंटिफिक कमु करनि। हाणे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त भई पाणी आहे, ऐं पाणी में रिसर्च केरु करे उनजे मुताबिक़, उनखे अंदरि वञे केरु।
पोइ उन जे लाइ इहो आहे त डाइवर्शन ठाहे सघे थी पई। डाइवर्शन में मुराद दरिया सिंध जो ई जेको पाणी आहे उनखे कंहिं सर्कुलर एरिया में ईअं ठाहिजे त उते डॉल्फिन उन पंहिंजे इन्वायरमेंट में ई रहे ऐं उहा रिसर्च में अचे। पर इहे जेके कम आहिनि इहे असांजी एप्रोच खां मथे जा आहिनि त दरिया में केरु वञे ऐं ॿेले में केरु वञे, धाड़ियलनि सां केरु मुंहुं ॾिए। ऐं बाक़ी इहो आहे त डॉल्फिन ॾाढो हिकिड़ो नफ़ीस, इंतिहाई प्यारु कंदड़ ऐं इंतिहाई ज़हीन मख़लूक आहे। अच्छा, एतिरी ज़हीन मख़लूक आहे जो हूअ जेका बि हींअर ताईं जीअरी आहे त उहा पंहिंजी उन में जेको असां ख़ासि तौर ते नेचुरल सिलेक्शन ॾाढी आहे। नेचुरल सिलेक्शन में मुराद इहा आहे त हूअ हुन जूं अखियूं न आहिनि असां वटि, ब्लाइंड डॉल्फिन आहे त दरिया सिंध जो पाणी मेरो हुयो त या त उहो अखियूं विञाए या पंहिंजो शहर छॾे वञे। पर हुनजो सिंध सां एॾो प्यारो हुन अंधो थियणु पसंदि कयो, पर दरिया सिंध खे छॾणु न पसंदि। अंधी त आहे न नेचुरल। इहा शुरू में न हुई, हा, या शुरू में न हुई। दैट वॉज नॉट अ ब्लाइंड डॉल्फिन, दैट वॉज अ डॉल्फिन। अञा बि तव्हां ॾिसो गंगा में या अॼु जेके ॿियूं डॉल्फिन्स आहिनि उन्हनि खे अखियूं आहिनि, छो त दरिया सिंध जो पाणी ई अहिड़ो हुयो। हाणे उन पाणीअ में कीअं सर्वाइव करे सघे त उहो माना अखियूं ई विञाए छॾे। अखियूं विञाए छॾियईं न हुन पंहिंजो उन डेवलप कयो। ॾिसो न हुन पंहिंजी जेको बायोलॉजी में इर्तिकाई अमल में हुन सोनार खे डेवलप कयो, पंहिंजे आवाज़ जे सिस्टम खे डेवलप कयो त हुन सां रिकग्नाइज़ करे, छो त अखियूं त हुननि खे सर्वाइव न पियूं करे सघनि दरिया सिंध जे पाणी में। ॾिसे किथां जॾहिं पाणी मेरो आहे। हो मां पंहिंजी ॼाण लाइ थो पुछां जी जी त इन अंधी डॉल्फिन, अंधी कीअं चऊं नफ़ीस शइ लाइ, नाबीन छा चऊं? असां हिनखे ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ चऊं था पिया त जेको आहे सो ख़ासि तौर ते हिकिड़ो लफ़्ज़ मां यूज़ कंदो आहे प्रिंसेस, द प्रिंसेस, शहज़ादी। शहज़ादी द प्रिंसेस। मां उन्हनि ॿारनि खे चवंदो आहियां, असां वटि इहो हूंदो आहे जेको चंडो ॿारु हूंदो आहे, न पढ़ंदड़ ॿारु आहे, उनखे पोइ ते विहारे छॾींदा आहिनि त जीअं उहो अञा बि न सिखे। त मां चवंदो आहियां त उहे प्रिंसिस आहिनि, शहज़ादा आहिनि, उन्हनि खे वधीक तवजो ॾियणी। त असांजी डॉल्फिन जेका आहे इहा द प्रिंसिस डॉल्फिन आहे, माना सभिनी डॉल्फिन जी शहज़ादी। अकुल जे हिसाब सां, एनवायरमेंट जे हिसाब सां। हूअ कॾहिं तव्हां हुनजा आवाज़ ॿुधाए? मां हुनजा आवाज़ बि ॿुधाया। मां ख़ासि तौर ते हींअर जॾहिं पाणी लहंदो आहे, ख़ासि तौर ते माना डिसंबर, जनवरी, फेबरवरी में, त मां हुनजे शिकार करण जे अंदाज़ खे बि ॾिठो आहे। हाणे हीअ जेके रहनि थियूं पियूं ख़ासि तौर ते शाबेले में रहनि थियूं, ऐं इहे उतां अची करे जेको सखर में लबे में रहण ते हिकिड़ो डॉल्फिन पॉइंट बि आहे। उहो डॉल्फिन पॉइंट हक़ीक़त ईअं आहे त उतां पाणी जेको आहे डाइवर्ट थिए थो कैनालनि ॾे, त उन पाणी जी डाइवर्शन में उते उनजे लाइ शिकार जी सहूलियत थिए थी। त हीअ बि बाक़ाइदा ईअं ई शिकार करनि थियूं पियूं। उहो मूं वटि हिकिड़ो वेठियो आहे त जीअं शींहुं शिकार कंदो आहे, हिकिड़ी अॻ में मोन ॾे थी, हिकिड़ी हुननि खे पोयों भॼाए थी, पोइ अची करे उनखे घेरो करे पोइ उन्हनि खे करनि थियूं। ऐं इहो तव्हां वञी करे जीअं जनवरी फेबरवरी में पाणी लथल हूंदो आहे, डॉल्फिन पॉइंट ते पाण बि ॾिसी सघो था त अकेली नथी करे, 4-5 गॾिजी करनि थियूं। हिकिड़ी हुनखे भॼाए थी मच्छियुनि खे, हिकिड़ी हुनजे उतां अॻु वरितियूं बीठी आहे, जीअं न बिल्कुलु शींहं शिकार कंदा आहिनि, सेम ट्रेजिडीज़ उन असांजी उन साॻी उन हिकमत सां कमु करे थी पई। आख़िरी ॻाल्हि, डॉक्टर छा कनि, पैगाम ॾियो? डॉक्टर थियनि, डॉक्टर थियनि, इंसान थियनि, चओ उन में उहो लफ़्ज़ अची वियो था, चओ नथा डॉक्टर तूं अॼु जेको आहे न हिजाब सां न, मां वटि हिजाब न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उहे जेके असांजा डॉक्टर, मां तव्हांखे यकीन करे ॿुधायां, हिकिड़ो मिसाल ॾियां थो मूंखे थोरो चवनि त मां जैकबाद में DH हुयुसि, मूंखे हिकु डॉक्टर जी सिफ़ारिश आहे त हिन जी तव्हां अटेंडेंस माना एब्सेंट न कयो, ऐं सिफ़ारिश बि तमामु तकड़ी आई। पोइ मां हिकिड़ो डॉक्टर हो फौत थी वियो गढ़ी खेरो में, डॉक्टर सुमरो साहिब जी डेथ थी, मां हुनजी कंदो त उतां गढ़ी खेरो मां हिकिड़ो डॉक्टर हुयो जंहिं चयो साईं मूंखे तव्हां पंहिंजी गाॾी में वठी हलंदो। ऐं एॾी उहो माना तकलीफ़ में पोइ मूं इहो ॾिठो त उहो माण्हू जैकबाद खां गढ़ी खेरो 40 मील वञे थो या 30 मील वञे थो ऐं अचे थो त उहो कमु त करे थो न। हाणे असां उन्हनि डॉक्टरनि खे उन्हनि खे काॾे कयूं जेके एॾा डेडिकेटेड आहिनि, त उन में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके कमु नथा करनि, उहे मराहत याफ़्ता आहिनि। तव्हां उन्हनि खे जेके मराहतूं आहिनि उहे ख़तमु कयो, सिफ़ारिशूं ख़तमु कयो, हुनखे चओ त ड्यूटी करे पाणे कंदो। मां त चवां त इहो सभु कुझु प्राइवेट इदारनि में न आहे न, उते फर्स्ट क्लास आहिनि न, इहो छो? फर्स्ट क्लास गवर्नमेंट में बि आहिनि, ईअं न आहे त गवर्नमेंट तव्हां असां ॾिठो कमु कयो आहे, असां बि कमु कयो आहे। मां 17 साल शिकारपुर RBT हॉस्पिटल में कमु कयो, फ़क़ति इन करे कमु कयो त उते एनेस्थेटिस्ट कोन हुयो, थिएटर कोन हुयो, ऐं मूं ॾिठो त उन दौर में हिकिड़ो माण्हू हिन हॉस्पिटल लाइ ख़ैर वठंदे मरी वियो, त असां जेके उतां जा माण्हू आहियूं उहे कमु छो था कयूं? त कमु कयो, पर हींअर कमु करण जूं हालतूं
ऐं कमु कीअं वठिजे, प्राइवेट में जेको लफ़्ज़ आहे न प्राइवेट में कमु कनि था, कमु कीअं वठिजे इहो उसूल थी वञे त सिखणो पवंदो। हा, इहो सिख नाज़रीन, जनाब इस्माइल बाको जी पाण ॻाल्हाई सवेर त मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि न उन ते हिन वटि तमामु घणी ॼाण बि आहे। अॼु मूं पहिरियों दफ़ो हिनखे हिजाब में बि ॾिठो आहे ऐं पर्दो हालांकि कोन्हेसि को, नकाब कोन्हेसि को, पर पोइ बि संभाले संभाले ॻाल्हाए थो, सुठो आहे। ऐं हाणे वरी चए थो त तकड़ में जज़्बाती फ़ैसिलो बि न कजे, वरंदी बि तकड़ में न ॾिजे, ऐं असां सिंधी माण्हू तकड़ में उॿाराई में जजमेंट था ॾेई छॾियूं, उहा बि न ॾिजे। इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ कई त लतीफ़ जो जेको अमली पासो आहे, लतीफ़ जो जेको फ़िक्री पासो आहे, उन्हनि फ़िक्री ऐं इल्मी पासनि ते वधीक ॼाणण जी, सम्झण जी, अॻिते वधण जी घुरिज आहे। किथे लतीफ़ लागू कजे, किथे न कजे, इहो सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ कई त डॉक्टर थींदा आहिनि, हे डॉक्टर जेको आहे न, हिन डॉक्टर पंहिंजे पटे भाइनि खे वस करे अॼु बचाइण जी एॾी कोशिशि कई आहे, एॾी कोशिशि कई आहे। इहो मूं इस्माइल माके साहिब मां कॾहिं बि, राति जॾहिं असां ॻाल्हि कई त अॼु इंटरव्यू कयूं, मूंखे इहो तंहिं महिल बि ख़्यालु न हो, पर हाणे अवां सां जॾहिं आख़िर में हिन इंटरव्यू जी एंड थो कयां सो, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीउ साइंसी माण्हू आहे, हू रीज़न जी ॻाल्हि थो करे त हर शइ जो सबबु थिए थो। ऐं उन में हुन हिकिड़ी ॻाल्हि इहा कई आहे त अॻे नलके तो पाणी लाइ जेका महिनत कबी, उहा असां हाणे पैसनि जे एवज़ घर वेठे पाणी हासिलु करण में करे छॾी तब्दील। साॻे नमूने सां हू सम्झे थो त मुख़्तलिफ़ जेके शॉर्टकट्स आहिनि उहे असांजे समाज जो हिसो थी विया आहिनि, ऐं डॉक्टरनि खे इंसानी तौरु माहौल बि ॾियो, अख़लाक़ी तौरु उन्हनि खे उहे क़दुरु पोइ लागू करण में शायदि वक़्तु बि न लॻंदो। अवां औरतूं उहे डॉक्टर त कयो था, पर औरतुनि खे उन्हनि इस्पतालुनि में उन्हनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि, समाजी माहौल आहे, उहो बि सरकार खे एडमिनिस्ट्रेशन खे ॾियणो आहे। हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ कई, जेका हूअं त असां चीन जापान ऐं उन लाइ चवंदा हुआसीं या बालकन कंट्रीज़ लाइ, त उते नौजवाननि जी आबादी जेका आहे घटिजी वई आहे। हिते डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त भाउ मर्द डॉक्टर घटिजी विया अथव, इन्हनि जो वारो कयो, सो छोकिरियूं वधी वियूं आहिनि, मर्द उन में उनखे छोकिरियुनि सां को एतिराज़ु कोन्हे, पर हू चए थो त मुख़्तलिफ़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन इलाइक़नि में मर्द छोकिरा डॉक्टर नौजवान उहे निस्बतनि सहूलियत सां कमु करे सघनि था असांजी समाजी हालतुनि में। सो सिंध हुकूमत इन पासे ख़्यालु करे, सिंध हुकूमत लाइ हिकिड़ी ॿी सलाह हुन इहा ॾिनी आहे त जेके इदारा आहिनि उन्हनि इदारनि में अहलियत कॉम्पिटेंसी ऐं एबिलिटीज़ वधाइण जे लाइ ख़ुदि उते स्टेटिक्स ॾिठा वञनि, ऑपरेशन कीअं था थियनि, इलाज कीअं थो थिए, अंग अखर हूंदा त सरकार खे कंहिं बि इदारे कंहिं बि इस्पताल जो आईनो साम्हूं नज़र अची वेंदो। ऐं आख़िरी ॻाल्हि हुन वर्ल्ड लाइफ लाइ ऐं ॿलण लाइ कई आहे, पंहिंजी शहज़ादी प्रिंस लाइ कई आहे, प्रिंसेस लाइ, उहा हीअ आहे त उनजी अफ़ज़ाइश जे लाइ घटि में घटि जेकॾहिं सॼी दुनिया में ॿलण अखियुनि सां आहे ऐं असां वटि सिंधूअ जे ख़राबु पाणी जे करे अखियूं हली वियूं, इन जो मतिलबु आहे त शायदि कुझु वरियनि खां पोइ सिंध जे माण्हुनि जूं ईअं अखियूं, ईअं उज़वा हलिया वेंदा असांजे गंदे पाणी जे करे। हीअ ॻाल्हि इंतिहाई अहम आहे। इन करे सिंध जे वॾे वज़ीर खां वठी सिंध जे वाइल्ड लाइफ ताईं उन्हनि समूरनि माण्हुनि खे हेल्थ डिपार्टमेंट खां वठी ऐं इंडस्ट्री जे डिपार्टमेंट ताईं उनखे ॿुधाइणो पवंदो त कीअं हू इंसान जे नज़रुनि सां, जानवरनि जे नज़रुनि ऐं अखियुनि सां ऐं असांजी ॿलण शहज़ादी जे अखियुनि सां खेॾ पिया कनि।
ऐं अवां उन बारे में जांच बि कयो, तहक़ीक़ बि कयो। हीउ असांजो जनाब डॉक्टर इस्माइल बाको साहब ऐं जनाब इस्माइल बाको साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं अवां सां ॻाल्हियूं थियूं। वरी कंहिं ॿिए महिमान सां लीडर टीवी ते गॾु थींदासीं। अवां जी महिरबानी।